ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों अल्लाह की तरफ से दुआएं प्रभु करीम मरहूम मग़फ़ूर हाजी साहब का दर्जात बुलंद फरमाए अल्लाह उनके कब्र के जन्नत जो बागीचो बनाए उनके बच्चन के रब सब्र जमील अता फरमाए हुजूर जा जेब उम्मती दुनिया का रुखसत थी विया अल्लाह हर मुसलमान की कब्र के जन्नत जो बागीचो बनाए अजीज़ान गिरामी हबीबन करीमन फरमायो उम्मती उम्मतिन मरहूमा मुझी ही उम्मत रहमत के उम्मत सुभान अल्लाह या रहमत मुखा अग में के नबी दी उम्मत ये रहमत के नबी जे मोहम्मद दी उम्मत तो मुझी उम्मत जो को मानू गुनाहन जा बोझ खणी गुनाहन जा अंबार खणी मरंदो कब्र में दफन थींदो पर जेकी मजार मां उथंदो तो उन्हें ते हिकिड़ो गुनाह सुभान अल्लाह कब्र में पे अल्लाह उनजे सॼी ज़िंदगी जे गुनाह खे बख़्शे सुभान अल्लाह असाबन से या रसूल अल्लाह कब्र वारो न तो नमाज पढ़ंदो न रोज़ो रखंदो न हज कंदो न ज़कात ॾींदो न तिलावत कंदो न ख़ैर कंदो न ख़ैरात कंदो ये गुनाह जा मिट बाकी है सुभान अल्लाह हदीस वाले साईं फरमायो त ज़िंदा माण्हुनि जे दुआउनि जे करे अल्लाह कब्र वारनि खे बख़्शे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिंदा इंसान एक बार दुआ करण था फातिहा देला सब का पहली दुआ यह है जेका जनाज़े जी नमाज में थींदी है सुभान अल्लाह जनाज़े जी नमाज में हुक्म आहे त तव्हां पंहिंजे अज़ीज़न क़रीबन जे जनाज़े ते अचो ऐं गॾिजी उन जे लाइ अल्लाह वटि सिफारिश कयो सुभान अल्लाह खे हिकी वणंदी आहे इन जे करे पंहिंजो सिफ़ूं इक्की मुताबिक़ बणाइजा टे या पंज ऐं पोइ जेको जनाज़ो नमाज़ आहे न इहा दुआ आहे ॻाल्हायो छा आहे इन में न रुकू आहे न सजदो आहे इहा दुआ आहे ऐं दुआ जा आदाब इहे आहिनि त दुआ में अवल अल्लाह जी सिफ़त सना बयान कजे पोइ मदीने वारे साईं ते दुरूद पढ़जे पोइ जेका दुआ माण्हू घुरंदो सा कबूल जनाज़े में अल्लाह अकबर चई पहिरीं अल्लाह
दी सना पढ़ दिया तो मदीने वाले साईं ते दुरूद पढ़बो उन्हें का बहुत दुआ कर दिया अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदिना व गायबिना। ये का दुआ है ना अगम सनाती दुरूद जो उन्हें का बहुत का दुआ करो था या दुआ अल्लाह मकबूल पर किया है इज्तिमाई दुआ क्या रब्बना इग़फ़िर लना या अल्लाह असा के बख्श अल्लाहुम्मा इग़फ़िर लिहय्यिना या अल्लाह असांजे जेरन के बख्श व मय्यितना असांजे मय्यतन के बख्श हाज़िरना जेके हाज़िर आहिनि असांजा उन्हनि के बख्श व ग़ाइबिना जेके हिते मौजूद न आहिनि उन्हनि के बख्श सगीरना व कबीरना असांजे नंढनि के बख्श वॾनि के बख्श मर्दनि के बख्श औरतुनि के बख्श सॼी उम्मत के लाइ दुआ है ये सॼी उम्मत जे लाइ दुआ है। पर मदीने वाले साईं फरमाए जिन मन जनाज़ो पढ़ी दन कयो ना इज़ा सल्लैतुम अलल जनाज़ा फअख़लिसू लहू बिद्दुआ ओ जनाज़ो पढ़ी फारिग थियो त ख़ालिस इन मय्यत जे लाइ वरी दुआ सुभान अल्लाह। सुनन अबू दाऊद में हदीस जो किताब है सुनन अबू दाऊद उन्हें में ये रिवायत था साईं जन फरमाए त जने जनाज़ो पढ़ी चुको ना जनाजे में इज्तिमाई दुआ हुई सुभान फअख़लिसू लहू बिद्दुआ हे जे मय्यत हाज़िर पियो है इन्हें जे वरी खास दुआ करो सुभान अल्लाह। बस इन्हें में असा इन्हें दुआ में बाप ने असा सुनन में फर्क है बाप भी जब दुआ जनाज़ो दुआ थी वई असा जो दादा न वो हुई इज्तिमाई दुआ मदीने वाले फरमाए त खालिस इन्हें मय्यत जे अनो दुआ सुभान अल्लाह समझो था सुभान अल्लाह दुआ घुरंदा को बाप ने मुझे मय्यत के अल्लाह न बख्शे तो बड़ी न बख्शे रब दी मर्जी है जो तो दुआ ही ना को भाई दुआ अल्लाह का को ना बख्शिश मुझे मय्यत जे ला को ना एतरा मानू गरजी जेकर खालिस ने मय्यत जे ला दुआ घुरंदा तो जरूर रब दुआ कबूल करे इंशाअल्लाह। जे दुआ ते 40 मोमिन आमीन चवन या दुआ कबूल सुभान अल्लाह। ते 40 मोमिन मथे न मानो जेकर ईमान जो हमदा मौला हाजी साहब दी मग़फ़िरत करो आमीन का सब जो आमीन आमीन या अल्लाह मुझे कब्र के जन्नत जो बागी जो आमीन या अल्लाह मुझे दर्जा को बुलंद फरमा आमीन आमीन सुभान यकीनन या दुआ कबूल सुभान अल्लाह यकीनन दुआ कबूल सुभान अल्लाह समझो था तो यह दुआ सुभान बेयो तोहफा मय्यत जे ला जेरन जो सुभान जनाजे में अचण वारन के वरी अल्लाह को पूरी दुआ बुधंदो अल्लाह नाए पूरे जनाजे में जेके अचन था ना अल्लाह उन्हन के तोहफो दी दुआ के वो जेकरे जनाजे जे सिफुन में हिकड़ो भी मानू बख्शला सुभान अल्लाह हिकड़ो भी मानू बख्शला उन्हें जे सदके रब मय्यत के बख्श दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकरे मय्यत बख्शला जे जनाज़ो तो पढ़ जे इयो नेका सालिया भलाड़वा नुवेशा ज़ाकिरा नेकोकारा इयो बख्शला ते इन्हें के जनाजे में जेतरा मानू शरीक थिया अल्लाह ताला हड़वी के सुभान असा त व्यासी ने जनाजे में ला दुआ घुरण पर इया खबर न हुई त असा खुद पंजी बख्शिश जो तो को वठी सुभान अल्लाह सुभान अल्लाह इने जे करे शरीयत जो हुक्म त मुसलमान को गुजारे वने उन जे जनाजे में शरीक थींदा कयो सुभान अल्लाह समझो था तो इने जनाजे के सदके अल्लाह ताला के बख्शे जगी सुभान अल्लाह पर दिगरे तो सिफुन में को नेक मिठोला उन्हें जे सदके अल्लाह जनाजे के बख्शे जगी सुभान अल्लाह उन्हें का पोवरी हुकुमात तके ते वजो
ताज़ियत कयो तॾहिं ते वञी दुआ घुरो माण्हू ईंदा आहिनि न तॾहिं ते वञी दुआ घुरंदा आहिनि इहा दुआ जेका आहे न जेकॾहिं मैयत जा गुनाहनि जा अंबार हुजनि जबलनि पहाड़नि जेतिरा गुनाह हुजनि पर इहे जेके महले वारा दोस्त यार नेकोकार साहिबाना तॾहिं ते जी दुआ घुरनि था इन दुआ जे ज़रिए रब खे बख़्शींदो आहे सुभान अल्लाह समझो था सुभान अल्लाह वरी हुकुमात कब्र ते बि वेंदा कयो सुभान अल्लाह कब्र ते वञी दुआ घुरो जेमल के मुकाम का लगो न जो अस्सलामु अलैकुम दारको मिन मोमिनीन सुभान अल्लाह ए मोमिनन की कौम वारो ए मुसलमान मोमिनन की जमात कब्रिस्तान वारो तव्हां ते सलामती हुजे तव्हां ते अल्लाह जी रहमत हुजे तव्हां ते अल्लाह जी बरकत हुजे ई दुआ न घुरो रुॻो सलाम कयो या दुआ सुभान अल्लाह ॾिसो इन दुआ जे सदके इन सलाम जे सदके अल्लाह उन सारे कब्रिस्तान वारनि खे बख़्शी ॾे पर वरी तव्हां सूरह फातिहा पढ़ी बुक खणी दुआ करो मुंहिंजा मौला हिन फातिहा जो सवाब हिन सारे मुक़ाम वारनि खे पहुचो कंजूस न थियो बख़ील न थियो अल्लाह सखी तव्हां जो था कंजूसी कयो रुॻे इहे जो मौला हिन बाबे खे बख़्शिजाए मौला मुंहिंजे अमड़ खे बख़्शिजाए न इहे चओ मुंहिंजा मौला ही जेका तिलावत कयमि सारे कब्रिस्तान वारनि जे रूहनि खे सवाब सुभान अल्लाह हर कब्र में मुकम्मिल फातिहा जो सवाब सुभान अल्लाह समझो था ॻाल्हि खे इहे न थींदो जो अल्लाह ताला हुनखे फाड़े अधु करे अधु हिनखे ज़रो हुनखे ज़रो हुनखे ज़रो हुनखे न अल्लाह सखी आहे मदीने वाले साईं फरमायो त जेकॾहिं मुक़ाम खां लॻो हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ी चओ त मुंहिंजा मौला हिन जो सवाब हिन सारे मुक़ाम वारनि खे पहुचा त हर कब्र में रब 70 नूर दाख़िल थो घणा 70 नूर दाख़िल थो करे ऐं इन पढ़ण वारे खे रब 70 नबियनि जेतिरो अजर सवाब थो अदा सुभान अल्लाह कुरान में रब दुआ सेखारी है सुभान अल्लाह कुरान में रब दुआ सेखारी है हीअं चओ रब्बना इग़फिर लना ए सदा परवरदिगार असां खे माफ़ कर वले इख़वानल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ए मुंहिंजा मौला असां जे उन्हनि भाइयुनि खे बि बख़्श कर जेके ईमान में असां खां अॻिराई करे विया अॻु फौत थी विया अॻु मुस्लमान थिया अॻु जहान छॾे विया असां खां अॻु में वफ़ात करे विया मौला उन्हनि जी मग़फ़िरत फरमा अॼु तूं दुआ घुरी न अॼु त हुज़ूर जे ज़माने खां वठी हिन दौर ताईं जेकी बि मोमिन गुज़रिया तुंहिंजी दुआ उन्हनि सभिनी खे पहुची सुभान अल्लाह नमाज़ पढ़ंदा आहियो नमाज़ में जेॾीमहिल क़याम कंदो रुकू कंदो सजदा कंदो ऐं आख़िरी अतहियात में वेंदो अतहियात में मदीने वाले साईं ते सलाम पढ़ंदो अस्सलामु अलैकुम अय्युहा नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू वरी मदीने वाले साईं ते मथां ऐं आले मोहम्मद ते दुरूद पढ़ंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मोहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद दुरूद पढ़ियो हाणे तव्हांजी दुआ अल्लाह रद न हिकिड़ी त दुआ सलाम वराए को घुरबी आहे हिकिड़ी दुआ इन नमाज़ जे अंदर अथव इहा दुआ पक्का कबूल सुभान अल्लाह इहा दुआ ख़बर अथव कहिड़ी आहे रब जल्नी मुक़ीम अस्सलाह व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ
दुआ कबूल कजाए मौला ये दुआ रद्द न कजाए रब्बना तकब्बल दुआ मौला हमें जेका दुआ घुरा तो या कबूल कजाए वो अगी दुआ केड़ी आ सुभान अल्लाह अच्छे दी बोलिए रब्बना फिरली वलिवालिदैया ए परवरदिगार मुझे बख्श कर मुझे अब्बे के बख्श कर मुझे अम्मड़ के बख्श कर वलिल मुमिनीन यौम यकूमुल हिसाब क़यामत ताईं जेके मोमिन थींदा मौला उन सभिनी के बख्श करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे या एड़ी त जामे दुआ है एकरो मक्के में बैठो आ एकरो मदीने में बैठो आ उते या दुआ तो घुरे उन्हें जी दुआ तुम्बे गोठ भर मोमिनन के मिले उम्मत में हुसैन कुतुबैन कलंदरैन भलारैन अबदारैन ज़ाहिदैन आबिदैन तनु दुआ यकीन कबूल है वे नमाज में कबूलियत वाली किया दुआ घुरन था मिठा तो भली पंजे तुम्बे गोठ में घर में बैठो जी पर लखन अल्लाह वारन जी दुआ तुगे घर में बैठो सुभान अल्लाह किरो अल्लाह निजाम जेको इस्लाम अता कयो मुझे महबूब फरमायो तो मुझे उम्मत मरहुमा है रहमत के उम्मता हिकड़न जे दुआउन जे करे इन के रब बख्शे जली दुआ सुभान अल्लाह हां इते वहाबिन में असा में फर्क दव वहाबी चवन था बाबा पंजी जेका इबादत कई उहा फायदो मिली नफल कई जिक्र कई खैर कई खिरात कई इबादत पान कई पंजी इबादत पान के फायदो मिली तुझी इबादत बे के फायदो न मिली यो वहाबिन जो नजरियो असा जो ईमान त मुझी इबादत मुखे फायदो मिली पर जे उहा इबादत मां पदे अब्बे के बख्शा अम्मड़ के बख्शा पदे चाचे मामी के बख्शा पदे के मुरीद के बख्शा सुभान अल्लाह आया रहा हुआ मुझी इबादत जी मुखे फायदो मिली तिए मुझे उन मुरीद के भी फायदो सुभान अल्लाह बस एकड़ो फर्क जो रुपये पंजेला इबादत कया सिर्फ मुखे फायदो मिलदो पर मां ॿियन खे बख्शा रब फरमाईंदो त तूं सखी तो बणजी पंहिंजी मेहनत पंहिंजी इबादत जो सवाब ॿियन खे तो नी मां रब तोखां वॾो सखी आहियां जेको मुंहिंजी इबादत ॿियन खे ॾिनी आहे त जेतिरो सवाब उन्हनि खे ॾींदुसि ओतिरो तोखे बि ॾींदुसि सखावत करे वो तुम्हें रोजगार तमा 14 पदी जो तमा हर वर को पीछा चला जो सुभान अल्लाह तेरे रब सखावत करे तो ना तो वो तमा सखी जो सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि मुझी मजदूरी कई तगारी कयम मेहनत कयम मुझे ना जैसे करीमुल्ला मिसाल करीमुल्ला के घर जो कम करे मुझी मजदूरी कई
मजदूरी कयो शाम थी बोले कलीमुल्लाह साहब मुझे 1000 रुपया ताइए तो मजदूरी कया ये 500 रुपया हिसाब सुभान अल्लाह मुझे मजदूरी मिली तगारी मुकई मेहनत मुकई मुंजी शया अरे इने 500 के मां इस्तेमाल कया मां नफो वठा मुंजी मर्जिया पर जे करे ये 500 इन फकीर के खणी दिया सुभान अल्लाह जेतिरो नफो ये 500 मुखे दींदा ओतिरो इन के भाई पैसा सच्चा है नोट सच्चो है बोले कलीमुल्लाह पैसा सच्चा लेना हाने पूरे मां फायदो वठंदुस जे इन के जाते है ओड़ो ही फायदो तो नफल पयो तो इबादत करिया तुंजी मजदूरिया इन जो अजर तो के अल्लाह दे दो और दी मजदूरी तो के रब दे दो सुभान अल्लाह हाने मजदूरी तुंजी खरीदी तुझी मर्जिया पंजे लाए रखे चली क़यामत में तोखे कमचे या मरी चली तो मौला तुबे कोट दा यकीन मोमिन गुजारे गया उन सफरी के सवाब कोता मोमिन के भी ओतरो अजर मिलंदो वरी तोखे ओतरो ही अजर मिलंदो सुभान अल्लाह ये मुख्य मिली मजदूरी घणा है 500 जी तमाम 500 का समझो ना पर असल में 500 ना है ये बनो सुभान अल्लाह जेकरे मां सखावत तो कया 500 इन फकीर के दो जा सुभान अल्लाह अल्लाह ताला ओतरा ही 500 मुखे मिली जगह तू भी चुकी से सुभान अल्लाह या अल्लाह की सखावत जरे पंजला नमाज पढ़ो तो मुसलमान मोमिन फौतन जे लबी नमाज पढ़दा कयो बरकत नफिल पढ़ी जो तो मुझे मौला इन नफिल जो सवाब मुझे बाबे के मुझे अम्मा के मुझे चाचे मामे सब पासा सुभान अल्लाह जितरो सवाब तमाम के मिले दो ओतरो सवाब उनन के भी मिले दो जिनके कमाल बख्शो कमाल समझी अल्लाह ने समझी अकुल शरीफ में गाल बैठी अल्लाह बुदो मुझे सोने हबीब मदीने वाले साईं मुझे उम्मत के किया ड्राई सल्लल्लाहु सवाब जे हज पढ़ो उन्हें के सवाब जे पारो हज पढ़ो उन्हें के सवाब कितरो हज टिन मान के जन्नत रे वठी दो मिसाल मां पैसा देना खालिद हुसैन के भाई तो 5 लाख रुपया मां दिया दो वही हज करया मुझे अम्मड़ के दरबार पैसा मुना हज खालिद कयो कनी मुझे अम्मा के दरबार हाने रब फरमाई दो जे पैसा देना उन्हें के हज जो सवाब जेको हज करन जो उन्हें के हज जो सवाब जे हज कई उन्हें के हज जो
वो बिठा के तो के मदीने में हाजिरी थे जब मला उम्रों करी तकरे हुजूर दी उम्मत तेरा उम्रों करो कभी मस्जिद कुबा में नफल पढ़ी हिकड़ो नफल पंजे यारन दोस्तन जे लाग पढ़ंदो कर मैं मां पंजी मंजूरी ना बताया मैं जॾहिं बि मस्जिद कुबा में वेंदो आहियां उते हिकड़ो नफल उम्रे जे बराबर जॾहिं बि वेंदो आहियां त तव्हां फ़कीर नियत दिया दुआ का मालिक इब्न उमर को सवाब मुझे बच्चों के मुझे खुदा सवाब मिले दिन के मिले तो वो बात हो कि नहीं गए सल्लल्लाहु बख्शे सकते तो पर चेरन के भी बख्शे सकते हिकड़े दी हज़रत इब्न आलमदन साईं हिकड़ो फकीर जे बुंडड़ो वो आयो चईसी मां हिकड़ो अर्ज़ खणी आयो आहियां साईं फरमाए कहिड़ो चईसी मूंखे टे भेरा कुल पढ़ी मूंखे बख्शो साईं फरमाए जो चईसी मूंखे पक नाहे त मां केतिरो चेरो हुजां अॼु मरां सुभाणे मरां साईं मूंखे पंहिंजे औलाद ते यकीन नाहे अले मूंखे कुल बख़्शींदा आहिनि पर जे तूं अल्लाह जो बग़ीर मूंखे टे कुल पढ़ी मूंखे बख़्शे छॾींदे इहो मुंहिंजे लाइ रब जे कोर्ट में जमा थो रखियो हूंदो रिज़ल्ट थियो वियो हूंदो मां मरंदुसि तुंहिंजा कुल मूंखे मिलंदा मूंखे पक्का मां जन्नती बणंदी तेरी सोच में के हुंदी हो जे को तो जैसे दुआ करने तो पैसा जो ठो जे दुआ करने पुट मिलन दुआ करने से मुझे नौकरी मिले मुझे शादी थे दुनिया जे तो भली घुरायो पर मुझे पीर मुर्शिद का छोट करे दी दुआ जेन के बे सवाब दई सकजे तो मैयतन के बे सवाब दई सकजे तो मुझा दोस्तों असां जे फिक्र हनफी जो मुस्तलद किताब बहरुर राइक उनमें लिखे तो इन्नमन सामा को सल्ला और तसद्दक वजअल सवाबहु लिगैरिही मिनल अमवात वल अहयाय जाज़ वयसिल सवाबुहा इलैहिम जेकर को रोज़ो रखे नमाज पढ़े खैर करे खैरात करे उज़ा करे फिक्रो दे पोइ ये चवे त हिन जो सवाब मौला फलाणी के पहुंचा के जेरे जे ला चवे के मैयत जे ला चवे त यो जायज़ आ यो सवाब उन्हें ताईं पहुंचे तो यसिल सवाबुहा इलैहिम यो सवाब उन्हें ताईं पहुंचे तो इन अहले सुन्नत वल जमाअह अहले सुन्नत जो नजरियो अकीदो की होई यो जेरन के भी सवाब मिले तो मैयतन के भी सवाब मिले तो उलिमा अन्नहु ला फर्क बैन अन यकुन मजबूर लहु मैयतन औ हय्या इन ॻाल्हि जो को फर्क नाहे त जेके सवाब बख्शो था वो जेरो आया मैयत जेरे के भी मिले तो
मैयत के भी मिले तो पंजेरा बिठायो पंहिंजे मैयत नेड़ा बिठायो जेकॾहिं तव्हां चाहियो था अहिड़ो को अमल कयो जेको मरण खां पोइ तव्हांखे कमु अचे मरबो या न मरबो हिकिड़ो माण्हू मूंखे ॿुधाए जेको चए थो मां न मरंदुसि जेको चए थो मूंखे मौत न ईंदो को हिकिड़ो माण्हू आहे तव्हां में समझो न था ॻाल्हि मौत है या न हर के मरणो आ सदाई नहीं रहनो पक्का तो मरदासी पक्का तो कब्र में पौदासी यकीन आ रब दे अगे पेश थींदासी मिठा को एड़ो को कम कयो जेको मरण का को कम अचे सुभान अल्लाह हिकड़ो तोहफो ताके दिया हिकड़ो अमल ताके बुधाया तो जे वो कम करे छो पंहिंजी जिंदगी में यकीनन पक्का पक्का तव्हांखे बख्शे छॾींदो ॿुधायो अमल कंदो 70,000 भेरा कलमो शरीफ पढ़ी छॾियो जिंदगी में हिकिड़ो भेरो ला इलाहा पक्की पुख्ती गाला जेको 70,000 भेरा यो जिंदगी में हिकड़ो भेरो यो कलमो पढ़ी छॾे मरंदो इन कलमे जी बरकत सां सुभान अल्लाह पर जेकॾहिं तव्हां यो 70,000 कलमो पढ़ी पंहिंजे के मैयत के बख्शे छॾियो यकीनन अल्लाह उन्हें की कब्र के जन्नत में पक्का पक्का उन्हें की मग़फ़िरत दी सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्रन बाद मौती मिन गैर वसीयतिन व हज इब्नुल मुबफ्फिक व हुवा फी तबक़तिल जुनैद अनु 70 हज सुभान अल्लाह हजरत अब्दुल्लाह बिन उमर हर साल मदीने वाले साईं के तरफ वनी उम्रो कंदो एकड़ो वली थी गुजरियो जुनैद करतारी के दौर जो हुयो उन पंहिंजी जिंदगी में 70 हज कया हर हज चंदो पंहिंजे मिठे मोहम्मद जे दरबार में 70 मदीने वाले साईं के दरबार कई हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल कुर्बानी जानवर कुर्बान कंदा हिकड़ो ज़िबह कंदा चवंदा हादा मिन मोहम्मद व आले मोहम्मद ही जानवर कुर्बान छो कया मोहम्मद आले मोहम्मद जे दरबार ऐं ॿियो जानवर कंदा फरमाईंदा हादा मिन उम्मत मोहम्मद सुभान अल्लाह ही बड़ी उम्मत जे दरबार कुर्बानी तो कया मदीने वारो साईं असां उम्मत जे लाइ हर साल कुर्बानी कंदो ओ मालदारो ओ पैसे वारो जब मां पत्ती कया के पुछ में जबड़ी बोल अरे तो कहला है तो नवा
जो सजो ढको सजो कुर्बान करे सके ये कर रब माल ॾिनो थई जॾहिं कुर्बानी करी हिकिड़ो पंहिंजो हिस्सो कर ॿियो मदीने वारे साईं जो हिस्सो कर ॿियो करबला वारे इमाम हुसैन जो हिस्सो कर अबो गुज़ारे वियो थई उन्हें जो हिस्सो कर अमर जो हिस्सो कर 7 हिस्सा तू कर नाला भला रंजा रख खुदा जाने या तुझी कुर्बानी रब वट कबूल हाँ हाणे कल चोनी हिकिड़ो मरी वियो आहे पाकिस्तान जो वॾो माण्हू हो 12 अरब रुपया माण्हुनि जा खाई वियो 12 अरब रुपया टीवियुनि ते रेडियोनि ते अख़बारुनि में उनजो ख़बरूं आयूं आहिनि 12 अरब रुपया माण्हुनि जा खाई वियो जेॾी महिल मरी वियो त माण्हू इहे बैनर ठाहे खणी आया उनजे लाश ते जे बीठा बाबा ईअं पूरो न ॾींदासीं असांजो कर्ज़ त भरे ॾियो न पुलिस के वठी आया उनजा वारिस पुलिस के वठी आया इन्हनि कर्ज़ुनि खे हटायो त असां मैयत खे पूरियूं पुट इहा दौलत कहिड़े कम जी यो पैसो केड़े कम जो यो माल केड़े कम जो जेको पंजी बिसिलत वो दुनिया मान के कम नाई 12 अरब माण्हू जा खाधई हथ खाली खड़ी है दुनिया हिते रहिजी वई पैसो हिते रहिजी वियो माल हिते रहिजी वियो ॿियो त हथे खाली हलियो वियो ओ मिठा अॼु कुझु ख़ैर कर ख़ैरात कर पंहिंजे लाइ कर पंहिंजे मैयतनि जे लाइ कर जेको तोखे अॻिते कम अचे चओ सल्लल्लाहु अलैहि बाकी ने अलावा नफली नमाज मिसाल ये पेपरी पढ़ियो पेपरी सुन्नत पढ़ियो नफल पढ़ियो कितनो नफल पियो पढ़ी चलियो नफल पढ़ी तो मुझा मालिक इन जो अजर इन जो सवाब हुजूर जी सारी उम्मत के पहुंचा सारी उम्मत के अजर मिले तो उन्हें दोनों को के मिले कोईटा जेकरे अल्लाह ताला जल शानु को के तौफीक दे के भली जाए ते बनी भले मकाम ते पहुंची हदीस पाक इराक में एकड़ी मस्जिद जे मस्जिद जो नालो मस्जिदुल अशार चला मस्जिदुल अशार हजरत अबू हुरैरा असाबी सगोरो इराक जा मानू हज ते आया उन्हनि के चई बाबा किथों आया हो तुझे इराक में आया जे इराक में मस्जिदुल अशार तो ॾिठी जिहाज़ में कोट दिया जे जॾहिं मोटी वञो त उते मुंहिंजे लाइ नफ़िल ज़रूर पढ़जो हुरैरे जी मस्जिद नफ़िल पढ़जो चऊं त असां नफ़िल पढ़ूं तोखे कहिड़ो फ़ाइदो चई ईअं न आहे तव्हां पढ़ी जेकॾहिं मूंखे बख़्शींदो त इहो अजुर मूंखे पहुचंदो समेत खलीली रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अल्लाह यबअस मिन मस्जिदिल अशार यौमल क़ियामत शुहदा ला यकूनु मा शुहदा बद्र गैर मदीने वाले साईं फरमायो तो मस्जिदुल अशार में जा एकड़ी शहीद की जमात होती जब शान बदर जे शहीदन जेड़ो हुंदो या एडी भलाई मस्जिद ओ इलाक वारो इने भलाई मस्जिद में तो मुझे ला नफल पढ़जो मुखे सवाब पहुंचाइजो मां इराक पहुंची न सकियुसि तव्हां पढ़ंदो सवाब मुखे हिते मिली वेंदो माना असाबी जो कींदो आहे त हिकिड़े जी नमाज़ ॿिए खे पहुचे थी सवाब मिले थो हाणे ॿुधायो त अबू हुरैरे जो कींदो सही आहे मां बि जो कींदो सही चओ
मुझा दोस्तों मिर्कातुल मफातीह में हज़रत मुल्ला अली कारी रिवायत आंदिया हबीबुल करीम फरमायो मन मर्र अलल मकाबिर व क़रा कुल हुवल्लाहु अहद 11 मर्रतन सुम्मा बाब अजरहु लिल अमवात उती मिन अल अजर बिअददिल अमवात। हदीस पाक मदीने वाले साईं फरमायो वो मानू के कब्रिस्तान खां गुजरियो मुकाम खां लंघियो वो यार मेरा सूरत खुलो वलाद पढ़ी ऐ चई त मुदा मालिक जेतरा बेन कब्रिस्तान में मयत पूरे लहने ओ उन सपनी के तिलावत जो सवाब पहुंचाए। मदीने वाले साईं फरमायो त हर कब्र में अजर पहुंचे तो जेतरा उन मुकाम में मयत पूरे लहने एतरो अजर इन्हें पढ़ने वाले के तो मिले। मकली के मुकाम में 11 किलोमीटर को लखे मयत पूरे लखे मयत पूरे लहने हिकड़ो फेरो यार मेरा तमा सूरत इखलास पढ़ी बख्शो त जेतरा मयत दफन है एतरो अजर रब तमा दे दफ्तर में लिखाई तो सस्तो आया मांगो जवाब लो ना ओ बिछा वो जेमल ई बिहारा मुहर्रम पाक जा के कुरान पढ़ी बख्शो खैर कयो खैरातू कयो पिटको न मातम न ये खैर शरीरी तू रस्म न पर कुरान पढ़ो तिलावत कयो इमाम जा रूह भी राजी तवा ते अल्लाह दी रहमत पंजतन पाकन के चैन यारन के हुजूर दे सहाबन के जे मोहब्बत तव तक कुल पढ़ो साले सवाब करो खैर खैरात करे उनके रूहन के बख्शो त अल्लाह भी राजी उनका रूह भी राजी सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो ही हदीस पाक हजरत अल्लामा मुल्ला अली कारी आलिया लिखे तो हबीबुल करीम की हदीस सुनाने हदीस जो रावी सुनो सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक रिवायत कई हबीबुल करीम फरमायो मन ज़ार कब्र वालिदैहि औ अहदुहुमा फकरा इंदहु औ इंदहुमा यासीन वल कुरआनिल हकीम गुफिर लहू जेको माण्हू पंहिंजे पीर जी कब्र जी ज़ियारत कये या अम्मण जी मज़ार ते आयो या किन्ही जूं कब्रूं गॾु आहिनि उन्हनि जी ज़ियारत कयई ऐं कब्र ते अची सूरत यासीन तिलावत कयई छा कई सूरत यासीन जी तिलावत कयई पोइ चई मौला हिन सूरत यासीन जो अजर मुझे अब्बे मुझे अम्मण के बख्श जाए त साईं फरमाए था उनजे पीउ मां के रब बख्शे जो छॾे पर किने पढ़ण वारे के भी रब बख्शे जो अल्लाह तौफीक देव त यासीन सूरत याद कयो जन
के अल्लाह से हाफिज़ जी कुव्वत दुनिया नहीं है एक सूरत याद हो जे अंदर में यासीन सूरत हुंदी ना उन्हें के कब्र जी बाह न साड़ी दी उन्हें के दोज़ख जी बाह न जलाई दी इन्हें जो बदन या सूरत यासीन उन्हें जी ये हिफाजत कंदी ये अजकल जैकेट को ना पाईदा है ना छाजो ना है ना ब्लड प्रूफ इन्हें के कोटी असर न कंदी जिए या जैकेट पातल हुजे कोली असर न कंदिया जेके सूरत यासीन अंदर में मुझे इन्हें ते दोज़ख दी बाह अल्लाह जो अज़ाब गन्ना याद जलाल जा राग याद बाकी कुरान की आयत मिसरी दी हुई है बहाना तो करेगी मैं ये याद किया कुरान हो गया याद नहीं तो ये हज़रत उमर सही सूरह बकर याद कई 28 साल लगा घणो वक्त 28 साल लगा से सूरह बकर याद करने पे कई हां ओ बेटा थोड़ी तला मां सपनी के गुजारिश कर जिनके को तो की करे सूरह यासीन याद करे छो सुभान अल्लाह जुम्मे दी रात जेको यासीन सूरत जी तिलावत करे सुबह जो उठंदो आ त 70,000 मलाइका उनके रहमत ऐं मग़फ़िरत की दुआ घुरंदा मदीने वाले साईं फरमायो जेको जुम्मे जी रात यासीन सूरत जी तिलावत करे सुबह जो उठे तो उनके दफ्तर में हिकड़ो गुनाह पूरी जिंदगी दा डोर खत्म वाला बचे तो सस्तो आया मां अगर याद नथी त ॾिसी लगा क्यों नहीं दई ॾिसी त पढ़ी सघी थो न अॼुकल्ह त मोबाइल में बि सॼो क़ुरान थो अचे हां वज़ू करे सुम्हण खां अॻु में 5 मिंट लॻनि था सर 5 मिंट लॻनि था सूरह यासीन पढ़ण में 5 मिंट जुम्मे जी रात सूरत यासीन पढ़ी दुआ पूरी छदीदो कर अल्लाह तुझे जिंदगी के गोहन निकले बीमारा सूरह यासीन पढ़ी उन्हें के दम कर ठीनो रख 70 बीमारियों जो इलाज 70 सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह यो मुझे मैयत के जे फायदो पहुंचाइण चाहियो त खैर कयो खैरात कयो मानी जी खैरात पानी जी खैरात कपड़े जी खैरात सुभान अल्लाह असाबिया या रसूल अल्लाह मुझे अम्मा अचानक मरी वई ओचतो मरी वई गलाए न सकी वसीयत करे न सकी ओचतो मौत अची वियुसि हबीबा मां चाहियां तूं पंहिंजी अम्मड़ खे अजर पहुचाया नफ़ो पहुचाया छा कयां मुंहिंजी अम्मड़ जे रूह खे ख़ुशि कीअं कयां हबीबन फरमायो पाणीअ जी खैरात कर मदीने में वञी खूह खोटाई उन ते लिखाए छॾी हाफ़िज़ पीर वे उम्मे सादिन हे खूह मुंहिंजी अम्मड़ उम्मे साद जे इज़ारे सुभान अल्लाह अबू गुज़ारे जो मार मिलकर बेड़ी तुनी उन्हें नफ़ो वठंदे तू उन्हें जो हक़ थई उन्हें जे ला मस्जिद ठहराए मदरसो ठहराए मुसाफिर खानो ठहराए उन्हें जे पैसन में जा नलको लगाए खूह कोटाए को मुसाफिर खानो जोड़ाए किथे मस्जिद में थधे पानी की मिशन लग रहा है बजे अब्बे के सवाब पहुंचाए अल्लाह बराजी मदीने वाले साईं बराजी अब्बे जो रूह भी राजी तुझे मथा मेरो बदी रहमत अल्लाह पर एकड़ो मसलो बुझो
सुजाग वेठा आहियो तवज्जो आहे बुरे जेकॾहिं को माण्हू मरी वियो उन जो औलाद नाबालिग आहे हिकिड़ो ॿार बि नाबालिग आहे त उन जी जेका मिल्कियत छॾियईं उन जो वरसो जेको छॾियईं उन में उन यतीम जी मिल्कियत आहे हिसो यतीम जो आहे इहो खाइण हराम आहे हाणे छा थींदो आहे जो जंहिंजो फोतगी थींदी न उन घर में ख़ैरात कंदा ढको पवंदा पको पवंदा लंगर न्याज़ ठाहींदा उन घर में जा जे उन घर जा हिकिड़ो भाती में राज़ी नाहे हिकिड़ो वारिस में राज़ी नाहे त इहा ख़ैरात हराम आहे नाजाइज़ आहे सवाल उन्हनि जो लॻो गुनाह थींदो पर जेकॾहिं उन मिल्कियत में यतीम ॿार आहिनि नाबालिग ॿार न्याणी आहे पुट नाबालिग आहे उन जे मिल्कियत वञा उन जे वरसे मां ख़ैरात कई जेको बि आहे ख़ैरात थो खाए ॼण जहन्नम जी बाहि जा टांडा पंहिंजे पेट में थो विझे कुरान तो फरमाए इन्नल्लज़ीन यअकुलून अम्वालल यतामा ज़ुल्मन यअकुलून फी बुतूनिहिम नारा जेके यतीमन जो माल ज़ुल्म सां खाइनि था ये दोज़ख जी बाहि जा टांडा पंहिंजे पेट में भरनि था यसलून सईरा जल्द ये सारी तरह बाहि जहन्नम जी में उछलाया वेंदा याद रखो जेकॾहिं वारसन में हिकिड़ो बि नाबालिग आहे त इन जे घर जी ख़ैरात जाइज़ हाँ जॾहिं सभु पुट न्याणियूं जवान आहिनि बालग आहिनि ऐं सभई गॾिजी चवंदा बाबा जी ख़ैरात कयो असां सभु राज़ी आहियूं पोइ उन में गॾियल मिल्कियत वञा जेकॾहिं ख़ैरात करे त जाइज़ पर जेकॾहिं मिल्कियत विरहाइजी वई पुटनि खे हिसो मिलियो धीउनि खे हिसो मिलियो बालकनि खे नाबालगनि सभिनी खे हिसो मिली वियो हाणे को पंहिंजे हिसे मां ख़ैरात करे भली करे सॼी ख़ैरात करे छॾे सॼो हिसो लुटाए करे भली लुटाए पंहिंजी शइ आहे पर जेसिताईं मुश्तरक मिल्कियत आहे गॾियल मिल्कियत आहे इन मां ख़ैरात न थींदी सम्झो था पंहिंजे मैयतनि खे फ़ाइदो पहुचाइणु चाहियो ख़ैरात कयो कपिड़े जी ख़ैरात अल्लाह उन्हनि खे जन्नत जा वेस ऐं तव्हां जेकॾहिं ख़ैरात कई न तव्हांखे उन हिकिड़े जोड़े जे बदिले में रब करीम 70,000 जन्नत जा अतलस ऐं हरीर जा रेशम ऐं पट जा लिबास त मुंहिंजा दोस्त पंहिंजे मैयतनि खे दुआनि में यादि कयो ख़ैर ख़ैरात सां यादि कयो नमाज़ नफ़िल पढ़ी उन्हनि खे इसाले सवाब कयो उन्हनि जे बाज़ारुनि ते वञो उन्हनि जे लाइ उते वञी दुआ घुरो पंहिंजे घर में जॾहिं बि दुआ घुरो त पंहिंजे फोतियुनि जे लाइ दुआ ज़रूरु घुरंदा कयो ख़ुसूसन ईदुनि जा ॾियारा जुमे जूं रातियूं भला ॾियारा अचनि पंहिंजे मैयतनि खे यादि कंदा कयो उन्हनि जा रूह ख़ुशि थींदा अल्लाह जी रहमत तव्हांजे घर ते वसी वेंदी रब करीम शान सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हाजी साहब मरहूम जे क़ब्र जे मथां अल्लाह ताला लखे रहमतूं वसाए ई पाक कलाम पढ़ियो वियो आहे सूरह यासीन कुरान शरीफ जा ख़त्मा कलमो शरीफ सूरह इख़लास ऐं सुभान अल्लाह जो विर्द अस्तग़फिरुल्लाह जो विर्द जेको बि पढ़ियो वियो आहे ऐं तव्हां बि हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो त हाजी साहब मरहूम जे रूह खे असांजे सवाब भलो इंसान हुयो तव्हांजे हिन कोट दुबे कोट जो भलो माण्हू सुठो माण्हू हुयो अल्लाह सां हुन जे दर्जनि खे बुलंद कंदो अल्लाह हुन जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो हिकिड़ो भेरो सूरह फातिहा पढ़ो